6 साल पहिरीं अॻूणे MPA ऐं पीपल्स पार्टी जे अॻवान राणा अब्दुल सत्तार राजपूत जे तरफ़ां वाटर सप्लाई स्कीम फेज़ 2 जो जेको आहे सो संगे बुनियाद रखियो वियो हो। उन में जेको आहे सो करोड़े रुपयनि जी ही स्कीम मंज़ूर कई वई। तव्हांखे ॿुधाईंदो हलां 6 साल गुज़रण बावजूद बि ही स्कीम जेको आहे सो कंप्लीट न थी सघी आहे। हिते ॿियो त कमु सॼो थी चुको आहे, पर अॼु ताईं हिते पाणी जेको आहे सो शहरनि ताईं न पुॼी सघियो आहे। राणे साहब जेको तलाउ ठाहिरायो 2014 में हिन पैसा वरिता तलाउ ठाहिराइण लाइ, ऐं हुन खाते बि ज़रे ज़मीन पंहिंजे नाले कराई या पंहिंजे कंहिं माइट नाले कराई आहे, उहा अलॻि इल्मु आहे। ऐं उन खां बावजूदि पोइ हिन चयो 2016 में अव्हांखे ही पाणी हली मिलंदो। अॼु 2021 थी चुकी आहे, इन ताणी असां ग़रीबनि सां वयल आहे। जेको वाटर सप्लाई फेज़ 2 लाइ पाणी थो अचे, उहो सॼो पाणी असां ॾिसूं पिया त मुख़्तलिफ़ ज़मींदार आहिनि उते वाटर ठाहे छॾिया आहिनि, उन्हनि खे हुतां कट हणी वाटर कोर्स खे जेको वाटर कोर्स जो पाणी आहे हिन फेज़ 2 लाइ। ये डेली ईंदा हो भरण हिते? जी हाँ। उते पाणी कोन थो पहुचे या न? ये मज़ूरी कंदा आहिनि पाणी? जी जी। घणी ज़मीन खपाईंदा 20 रुपया डेली? डेली। शहरनि इहो ई मुतालबो कयो आहे त असांखे हे जेको आहे सो फाल करे असां ताईं पाणी पुॼाए असांखे हिन परेशानी खां दूर कयो वञे। कैमरामैन गुलाम रसूल ख़ासकेली सां गॾु नवीद गुल ख़ासकेली, सिंध TV न्यूज़, झोल।